कुछ वक़्त अॻु 11 मई ते लापता थी वियल पाकिस्तानी एंकर ऐं यूट्यूबर इमरान रियाज़ अणॼातल हंधां आज़ाद थी घर पहुची वियो आहे, पर हिन वक़्त ताईं इहो पतो नाहे पियो त एतिरो डिघो वक़्तु हू किथे ऐं कहिड़ियुनि हालतुनि में हो। जॾहिं त इन हवाले सां इमरान रियाज़ पाण ॿुधायो आहे त हालतूं ख़राब हुयूं। चयो पियो वञे त सुबुह सवेर सियालकोट पुलिस जा अहलकार इमरान रियाज़ जे घर पहुची खेसि घर भातियुनि हवाले करे हलिया विया ऐं पुलिस अहलकारनि संदसि घर भातियुनि खां रसीद बि वरिती त इमरान रियाज़ खे हुननि हिफ़ाज़त सां घर पहुचायो आहे। पुलिस इहो न ॿुधायो त हू हिते कीअं पहुता। इमरान रियाज़ सां मुलाक़ातूं कंदड़नि जो चवणु आहे त संदसि जिस्मानी ऐं ज़हनी हालत ठीकु नाहे, हू सदमे जो शिकार आहे, ॻाल्हाए बि नथो सघे। इमरान रियाज़ माज़ीअ में मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते कमु कंदो हो ऐं प्रोग्रामनि जे मवाद सबबि तहरीक इंसाफ़ में मक़बूल सम्झियो वेंदो हो। यादि रहे त 9 मई ते PTI चेयरमैन जे गिरफ़्तार थियण खां पोइ जेको रद्दअमल आयो हो, उन खां पोइ गिरफ़्तारियुनि जो सिलसिलो शुरू थी वियो हो। उन्हनि ई ॾींहनि में इमरान रियाज़ खे सियालकोट एयरपोर्ट तां पुलिस हिरासत में वरितो हो। हिन वक़्तु पाकिस्तान में सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते इमरान रियाज़ टॉप ट्रेंड बणियल आहे। वाइपेदार ख़ुशीअ जो इज़हार करण सां गॾोगॾु इहो सवाल बि करे रहिया आहिनि त हू किथे लापता हो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk